तुंहिंजे बाबा जी वफ़ात खां पोइ तव्हांजो घर मसइलनि जी छावणी बणिजी पियो हो। सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजी प्रेस विकिणी छॾी हुई। पोइ तुंहिंजनि किरायनि मां सोनियूं चूड़ियूं ग़ाइबु थी वियूं हुयूं। हिकु ॾींहुं रोअणहार के लहजे में चयो हुई, बाबा साईं पंहिंजी हयातीअ में मुंहिंजे थियण वारे घोट लाइ जेका 2 तोलनि जी सोनी मुंडी ऐं राडो वाच वठी रखी हुई, काल्ह मुंहिंजो भाउ विकिणी आयो। सच पुनू, काल्ह हिन ॻाल्हि ते मूं ॾाढो एहतिजाज कयो हो। यार, असां ॾाढा क्राइसिस में फासी विया आहियूं। जंहिं मसवाड़ जे घर में सालनि खां रहंदा पिया अचूं, तंहिंजो मालिक हाणे घर जे उन हिसे खे 50,000 में विकिणणु थो चाहे। मजबूरन उहो असांखे वठिणो पवंदो। पुनू, मूंखे बाबा साईं जे तोलाए वरितल वाच ऐं मुंडीअ जे विकामजी वञण जो बेइंतिहा अफ़सोस आहे। ऐं मूंखे राडो वाच मुंडीअ जो हल्को बि ॾुख न थियो हो। मूं त हमेशह तुंहिंजे चपनि ते मुर्क जा पोपट, नेणनि में सुख जा किरणा ऐं हथनि में ख़ुशीअ जा गुल ॾिसणु चाहिया हुया। पर तूं मुंहिंजनि ॾिनल सचाइनि खे धोखो ऐं ॿियनि जे दोखनि खे अज़ली सचाई सम्झी मुंहिंजे ॾिनल मुर्क जे पोपटनि खे पंहिंजनि चपनि जे कुंडुनि तां उॾारे छॾियो हो। ऐं गुज़री वियल 3 सालनि में जंहिं सचाईअ सां तुंहिंजे नेणनि में सुख जा किरणा पोया हुआ, तिन खे तो रोई रोई ठारे रख बणाए छॾियो हो। ऐं मुंहिंजनि ॾिनल ख़ुशीअ जे समूरनि गुलनि खे तो हवाउनि में उॾारे छॾियो हो। हंधि छॾे विझी तयारु थी तोसां गॾु हलणु लॻो हुअसि। उहो सॼो ॾींहुं फैकल्टीअ जे कॉरिडोर में रस्तनि मथां गॾु हूंदे बि तन्हा तन्हा ऐं वेझो हूंदे बि दूर दूर घुमंदा रहिया हुआसीं। अहिड़नि मौक़नि ते माठि रहंदो हुअसि या पंहिंजे मुंहुं ॻाइणु लॻंदो हुअसि। हा, उदासीअ में पंहिंजे मुंहुं ॻाइणु मुंहिंजी आदत में शामिलु आहे। अलाए जे घणनि कलाकनि जी माठि खां पोइ तो मुंहिंजे कुख में चुंडड़ी पाती हुई। ॿुध, मां जेकॾहिं मरी वञा तोखे ॾुख थींदो? अहिड़नि मौक़नि ते तोखे चाहींदे बि ॾिसी न सघंदो हुअसि। बिना ॾिसण जे चयो हुयमि, तुंहिंजे मरी वञण खां पोइ काइनात मूं लाइ पंहिंजो समूरो मोह विञाए वेहंदी। उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगीअ जो आख़िरी ॾींहुं हूंदो। तोखे मूंसां केतिरो प्यारु आहे? तूं मुंहिंजी ऑक्सीजन आहीं। ऐं सबा, तोखे नारद मुनीअ ॿुधायो आहे न त सबा सां कराची वियो हुअसि। माठि बणिजी वई हुईं। तोखे मूंसां मुहबत आहे न संझा? तो मूं ॾांहुं ॾिसी हाकार में कंधु धूणे छॾियो हो। पोइ तूं मूं ते यकीन छो नथी करीं? करियां थी। पोइ ही नारद मुनी, ही राहत हुसैन, इहो सभु छा हो? वाइदो कर नारद मुनीअ खे न ॿुधाईंदे। न, तुंहिंजे ई सबा जे कराची वञण जो ऐं गॾु मोटण जो इतला नारद मुनीअ ई ॾिनो हो। पर यार, मां हैरान आहियां, तव्हां ॿई हिकु ई ॾींहुं कीअं हलिया विया हुआ? ऐं वापसि बि नारद मुनीअ उन ॾींहुं मूंखे सबा सां गॾु ॾिठो हो। न जहनम में हणीसि, आईंदा न मां राहत हुसैन वटि वेंदसि, न नारद मुनीअ सां ॻाल्हाईंदसि। हू सभु असां ॿिन्हिनि खे अलॻि करे छॾींदा। तोखे सुध आहे त नारद मुनी सबा सां रोमांस थो करे? पर जेकॾहिं सबा खेसि लिफ्ट नथी ॾिए त मां छा थो करे सघां? छॾीसि, जहनम में हणीसि, पंहिंजो छा? तो पंहिंजे ॿांहं मुंहिंजे चेल्हि में वराईंदे मुंहिंजे चहिरे में ॾिसंदे चयो हो, ॾिस न, ॾिठो हुअमि तोॾांहुं ख़ाली निहार सां। नाराज़ आहीं? न, लहजे में ज़ोरीअ आंदल ख़ालीपणो बाक़ी पाए। ऐं लिकाइणु चाहींदे बि मुर्क मुंहिंजनि चपनि ते सिरकी आई हुई। पहाड़ियुनि तां लहंदे तोखे ॿांहं में खणी वरितो हुयमि। तूं रड़ियूं कंदी रहिजी वई हुईं। मां पहाड़ीअ जे अणघड़ियल लाहीअ तां ड्रोड़ंदो हलियो वियो हुअसि। छंछरु तक़रीबन 1 वॻे कैफ़े जॉर्ज वटां लंघियो हुअसि। सबा मेडिकल स्टोर वारीअ घिटीअ मां निकिरी आई हुई। चाहींदे बि लवाए न सघियो हुअसि, ॼण अॻियां दीवार अची वई हुई। सबा ॿारनि जहिड़ी मुर्क सां मूं ॾांहुं वधी आई हुई। हिकदमि चवणु लॻी, मूंखे यकीन हो तूं ज़रूरु ईंदे। तोखे त 12 ताईं हलियो वञिणो हो। मुंहिंजे वाच में ओसी 12 न वॼनि हा जेसीं तूं न अची हा। पर मां तोखे इहो ॿुधाइणु आयो आहियां त तोसां हली न सघंदुसि। छो? मजबूरी आहे। अहिड़ी कहिड़ी मजबूरी अथई? कंहिं ॿिए भेरे हलंदासूं। सबा जे चहिरे ते कुझु देरि अॻु जेकी ख़ुशीअ जा चंड चढ़ी आया हुया, लही विया हुआ ऐं संदसि चहिरो राति जो पोयों पहर थी पियो हो। अधु उजाणल नेड़नि सां मूं ॾांहुं ॾिसणु लॻी हुई। पोइ कुमाणियल चपनि ऐं डरकियल कंध सां बगल में पर्स हणी पेर ते पेर रखी वञणु लॻी हुई। संदसि रेशमी वार हवा जे झूटनि ते लोंदड़ियुनि पुठियां झातियूं पाए मूंखे ॾिसणु लॻा हुआ।
सबा कुझु विखुनि जे फ़ासिले ते बीठल कराचीअ जे बस स्टॉप ते बीही मूं ॾांहुं निहारण बिना नहनि तां पॉलिश लाहिण लॻी हुई। कराचीअ जी बस असां ॿिन्ही जे विच में अची कुझु घड़ियूं बीही हली वई हुई। ॾिठो हुयमि सबा मुसलसल नहनि तां पॉलिश लाहे रही हुई। ॾहांसि वधी वियो हुयमि। सबा खंडर चहिरे ऐं भरियल नेणनि सां मूं ॾांहुं निहारियो हो। चयो हुयमि, ओके, पर मुंहिंजे खीसे में रावेल जे गुलनि खां सवाइ कुझु कोन्हे। सबा हथ वधाए मुंहिंजे खीसे मां समूरा गुल कढी पंहिंजे पर्स में विझी छॾिया हुआ ऐं पर्स मां 400 कढी मुंहिंजे खीसे में विझी छॾिया हुआ। इहा मुंहिंजे पहिरीं बेईमानी हुई तोसां, छो त इहा पहिरीं ॻाल्हि हुई जेका गुज़िरियल 3 सालनि खां तोखे न ॿुधाई हुयमि ऐं न ॿुधाए सुठो कयो हुयमि, छो त तोसां रही मूंखे शिद्दत सां अहसासु थियो हो ज़ाल या ज़ाल जहिड़ी महबूबा सां हर वक़्तु सच ॻाल्हाइणु बेहद हानिकारु साबित थींदो आहे। सबा मूंखे पंहिंजे कज़न सां मिलायो हो जो खेसि ॾाढो चाहींदो हो। बेशक हुन जो मुहांडरो ऐं हॾ काठ नारदमुनी जहिड़ो हो, सवाइ मामूली फ़र्क़ जे। हू बेहद आर्टिस्टिक नेचर, पर पाइण जे मामले में रफ़ लॻो हुयमि। रेक में रखियल किताबनि में बाइबल खां दास कैपिटाल ऐं कामू हरमन हीस ऐं काफ़का खां वठी मैक्सम गोर्कीअ ताईं किताब पंहिंजनि ख़्यालनि में गुम हुया। ज़हन में सबा जा जुमिला रढ़ी आया हुआ। पप्पा चवंदो आहे, अहिड़े सुस्त ऐं काहिल छोकिरे सां तुंहिंजी शादी कराए तोखे जहनम में उछलण जे बराबरि आहे। त हीउ त उन सुस्त काहिल नौजवान जो कमिरो हो। मूं सोचियो हो हिन खुथल जीन्स जे खीसे मां सिगरेट कढी मूं ॾांहुं वधाया हुआ। मूंखां अॻु सबा सिगरेट खणी वरितो हो। पहिरीं हुन मुंहिंजो, पोइ सबा जो, आख़िर में पंहिंजो सिगरेट जलायो हो ऐं सूटो हणी चयो हुयईं, तव्हां वटि ज़िंदगीअ लाइ कहिड़ो कॉन्सेप्ट आहे? ज़िंदगी खे पंहिंजी का बि माना कोन्हे, पर उन जुमिले खे त पंहिंजी माना आहे। हा, साॻी तरह जीअण लाइ बि असांखे बेमाना ज़िंदगीअ खे का माना ॾियणी पवंदी आहे। अहिड़ीअ तरह ज़िंदगीअ खे पंहिंजे पारां ॾिनल का माना माण्हूअ जो काइनात में मोह पैदा करे वठंदो आहे ऐं माण्हू काइनात जे रेफरेंस सां ज़िंदगीअ खे प्यार करणु लॻंदो आहे। छा अकेलो रही जी नथो सघिजे? भोॻे सघिजे थो। पंहिंजे ज़ात जे जियापे लाइ रिश्तनि जो सहारो वठिणो ई पवंदो, भले उहे हथरादो ई छो न हुजे। माना त रिश्ता माण्हूअ जे पंहिंजे ज़ात जे जियापे लाइ ज़रूरी आहिनि। बिल्कुलु, ज़िलज़िले में सभई रिश्ता सुसी सोढ़ा थी पंहिंजे अंदरि गुम थी वेंदा आहिनि ऐं जे रहिजी बि वेंदो आहे त रुॻो इंट्रस्ट उन ज़िलज़िले में माउ जो ॿार लाइ रणणु, कंहिं नौजवान जो पंहिंजी महबूबा खे चरियनि वांगुरु सॾणु या कंहिं कंजूस दौलतमंद जो दौलत लाइ पागल बणिजी वञणु। असल में इहो सभु उन ॻोल्हींदड़ माण्हूअ जो उन गुम थी वियल शइ में इंट्रस्ट जो कारण आहे। तव्हां कंहिं बि शइ जे वणणु, प्यारु करणु, पाइणु ऐं विञाइण खे ज़ात जे दाइरे मां ॿाहिरि कढी नथा सघो। ऐं चॉइस, जंहिं छोकिरीअ खे अॼु मां शदीद चाहियां थो, ज़रूरी नाहे त शादीअ खां पोइ खेसि एॾो शदीद चाहियां। मूं न सम्झो। माण्हूअ जी वॾी ट्रेजिडी इहा आहे प्यारा, जंहिं शइ खे हू हासिलु करे वठंदो आहे तंहिं मां मोह विञाए वेहंदो आहे। मुंहिंजी नंढड़ीअ बाइटरीअ जो मोह रांदीकनि में ओसी हूंदो आहे जेसीं उहे दुकान जे शोकेस में हूंदा आहिनि। हासिलु करण खां पोइ उहे या त घर जी कुंड में पिया हूंदा आहिनि या पंहिंजूं टंगूं ॿाहूं विञाए वेहंदा आहिनि। तव्हां जूं ॻाल्हियूं मायूस कंदड़ आहिनि ऐं मां टहिक ॾेई खिली पियो हुअसि। सबा नेणनि जे हल्के धिड़के सां पुछियो हो, कीअं आहे न ऊंची शइ? असांजी वॾी ट्रेजिडी इहा आहे त असां एनालाइसिस करण जी सघ रखूं था ऐं जेकॾहिं शऊर जे हथ सां काइनात जी हक़ीक़तुनि तां पर्दो खॼंदो आहे त माण्हू अकेलो थी पवंदो आहे। मूं आख़िर में चयो हो। शाम जो मां ऐं सबा हरूभरू एल्फीअ ऐं बहरी बाज़ार में रुलंदा रहिया हुआसीं। शाम जी सुरमाई धुंध में साईं बोर्ड चमड़नि जियां जागी पिया हुआ। रोडनि ते कारुनि जी पीह वधी वई हुई। आसमान ते किथां किथां सुंबुल जी अंबड़ीअ मां फुटी निकितल मीरांझड़ी ऐं नरम कपह जहिड़ा ककर तरी रहिया हुआ ऐं घिमियल हवा में अॻियां पोयां साॼे खाॿे ख़ूबसूरत नेण, नरम गरम चप, शफ़ाफ़ करायूं ऐं ख़ुशबूअ में ॿुॾल टहकड़नि जे वॾफुड़े में भिॼंदे बि तोसां गॾु यूनिवर्सिटीअ जे सांतीकनि रोडनि मथां हथ में हथु ॾेई विख विख हलंदो रहियो हुअसि। राति जो सबा पंहिंजी मम्मीअ जे घर हली वई हुई ऐं आउं गहरनि नेणनि वारे कहाणीकार दोस्त वटि हलियो वियो हुअसि।
हुन पंहिंजी गंभीर आवाज़ में मुरकंदे चयो हो, अॼु कहिड़े पार जी हवा घुली आहे जंहिं तोखे हितड़े पुॼायो आहे। ऐं गराटड़ी पाए छॾी हुयईं। हुन जा गहरा नेण मंझंदि वेल सिंधूअ जी लहरुनि ते तारनि जियां जरकंदड़ सिज जा किरणा बणिजी झिलमिल करण लॻा हुआ। माने खाधी अथई? न। मां ठाहे खारायईं या हेठि हलूं? हेठि था हलूं। फ्लेट जूं ॾाकणियूं लहंदे पुछियो हुयईं, भाॼाई संझा खे न वठी आयो आहे छा? मुंहिंजा अक्सर दोस्त तोखे भाॼाई करे छॾींदा हुआ। संझा ही मुंहिंजो उहो दोस्त हो जंहिं पाण खे कुकड़ जो पुलाव रधे खारायो हो। पुलाव खाई हैरान थी वयूं हीअं त को मर्द, उहो बि कहाणीकार, एॾो सुठो रध पचाव करे सघे थो। मुंहिंजा दोस्त जिन सां तूं कॾहिं बुरी हली हुईं, तिन वटि जॾहिं बि विया हुआसूं त हुननि पंहिंजा नेण असांजे पेरनि में डूर मिट जियान विछाए छॾिया हुआ। चयो होमांसि, संझा सां त न, पर सबा सां गॾिजी आयो आहियां। सबा संझा जे डिपार्टमेंट में पढ़ंदी आहे। सिंधियाणी आहे? न, मुहाजिर। संझा खे छॾे ॾिनई छा? तूं सम्झी सघीं थो? न, पर तो ॻाल्हि ई अहिड़ी ॿुधाई। मुंहिंजो ही कहाणीकार दोस्त आङुरियुनि ते ॻणण खां मथे जेतिरा रोमांस करे चुको आहे। 10 सालनि खां कराचीअ में रहंदे बि मूंखे दादू केनाल जे कप ते लॻल संझीअ जे वण जहिड़ो लॻंदो आहे, जंहिंजी थधीअ छांव में को वाटड़ू कंध हेठां पटको ॾेई के घड़ियूं आराम करे सघे, या जंहिं हेठां ॻोठ जा ॿार पंहिंजा कपिड़ा डाकू ऐं चोरियूं रखे भर में वहंदड़ केनाल में टप ॾेई तिड़गी तिड़गी थकी टुटी अची साही पटनि। औरत मुंहिंजे दोस्त जे जीअण जो सबबु हुई। चवंदो आहे, मूंखे हैरत थींदी आहे जॾहिं माण्हू चवंदा आहिनि मुहबत रुगो हिकु वार थींदी आहे। खेसि दोस्तनि जे रोमांसिस ॿुधण जो ॾाढो शौक़ु रहंदो आहे। मुंहिंजो उहो कहाणीकार दोस्त पाण खे पोढ़ो सम्झंदो आहे ऐं मूंखे हमेशह शादी करे छॾण जी तलक़ीन कंदो रहंदो आहे, जॾहिं त ॼमार में मूंखां वॾो हूंदे बि नंढो लॻंदो आहे ऐं अणपरणियल बि। सुबुह जो सबा करीमाबाद जी पुल वटि मुंहिंजो इंतज़ारु करे रही हुई। रक्षा मां लथो हुयुसि त थधो शुकारो भरे चयो हुयईं, एतिरी देरि थी वई। मुंहिंजे दिलि में वसवसा पैदा थी पिया हुआ। छो? असां ट्रैफ़िक हुअण करे ॾाढियां ॻाल्हाईंदा हलण लॻा हुआसीं। मूं सम्झो तूं वापसि हलियो वएं। दोखो दोखो हूंदो आहे सबा, पोइ उहो नंढो हुजे या वॾो, पर हुनजो इहो मतिलबु न वठिजांइ त मां तोसां रोमांस थो करियां। तोखे शायदि सुध न आहे त मां पंहिंजी दिलि संझा जे पर्स में विसारे आयो आहियां। सबा पर्स खोले मुंहिंजे आॾो कंदे चयो हो, ही ॾिस, तुंहिंजनि राबेल जे गुलनि जी महक सां मुंहिंजो सॼो पर्स भरियलु आहे। राति मां हिन पर्स खे पंहिंजे विहाणे जे भर में खोले सुम्ही पई हुयसि ऐं अलाए जे केतिरनि महीननि खां पोइ बिना स्लीपिंग पिल्स जे गहरी निंड सुती हुयसि। तव्हां स्लीपिंग पिल्स खां सवाइ निंड नथियूं करे सघो? मुंहिंजो आवाज़ु भरिसां लंघी वेंदड़ तेज़ रफ़्तार बस जे हारनि में धुॿिजी वियो हो। छा स्लीपिंग पिल्स खाइण खां सवाइ बि त निंड करे सघिजे थी? गोरियुनि खाइण सां यादुनि जी ट्रैफ़िक जो अज़ाब पहुचाईंदड़ गोड़ ज़हन खां कोई मेल परे हलियो वेंदो आहे। बकवास थी करीं? खाई ॾिस त ख़बर पइजी वेंदई। काॾे हलूं? जेॾां तूं चाहींदे। हैदराबाद हलूं? छो? हेॾी ट्रैफ़िक में अची मूंखे पंहिंजी हैसियत ॿुड़ी महसूसु थींदी आहे। तो ई चयो हो छा त ॿुड़ी उहो अंग आहे जेको जंहिं बि अंग जे अॻियां लॻे त उनजो तइदादु वधी वेंदो आहे। टहिक निकिरी वियो हुयुमि। ॾाढी सूअर आहीं। मुरकी पई हुई ऐं संदसि मुर्क रोड तां ख़ाली वेंदड़ टैक्सीअ खे सॾण में गुम थी वई हुई। टैक्सी ज़ोरदार ब्रेकुनि सां फुटपाथ वटि अची ॼमी वई हुई। वेहंदे चयो हुयईं, क्लिफ्टन। टैक्सी लालू खेत ॾांहुं ड्रोड़ण लॻी हुई। चयो हुअमि, सबा लतीफ़ो ॿुधंदीअं? ॿुधाए। हुन हिकु नज़र मूं ते विझी दरीअ खां ॿाहिरि ॾिसंदे चयो हो। मां बाल पेन शर्ट मां कढी खोले संदसि वेकिरे गले मां झातियूं पाईंदड़ छातियुनि मथां लीक पाए छॾी हुई। हुन शिरक भरे ड्राइवर ॾांहुं ॾिठो हो, जेको पंहिंजनि ख़्यालनि में गुम हो। टहिकनि में पइजी वियो हुअसि। समुंड खे ॾिसी तोखे छा महसूसु थींदो आहे? समुंड जे डोड़ंदड़ छोलियुनि खे ॾिसंदे पेरनि मां सैंडल लाहे हथनि में खणंदे पुछियो हुयईं। मूं जोराब बूट में विझी बूट जूं कयूं पेंट जे बेल्ट सां ॿुधंदे चयो हो, समुंड मूंखे राबिंद्रनाथ टैगोर जी गीतांजलि लॻंदो आहे। मूं टैगोर जी गीतांजलि सदाईं जूता लाहे उल्थी फलथी हणी पढ़ी आहे ऐं महसूसु कयो अथमि पंहिंजे जिस्म ते संदसि जुमिले जी हर लहर खे समुंड जी छोलीअ जियां
मूंखे जॾहिं बि समुंड घुमण जो शौक़ु जाॻंदो आहे टैगोर खे पढ़ंदो आहियां। टैगोर जेको बंगाल जो शाइरु आहे। हा, मूं संदसि शाइरी त न पढ़ी आहे, पर संदसि तस्वीरूं ॾिठियूं आहिनि। हुन जे चहिरे में बि समुंड जेॾी गहराई ऐं जलाल भरियल नज़र ईंदो आहे। हिकु तिखी छोली असांजे पेरनि खे छुहंदे किनारे जे आख़िर ताईं हली वई हुई ऐं वापसि वेंदे असांजे पेरनि जे तरियुनि मां वारीअ जा ज़रा खिसकाईंदी हली वई हुई। उदास हूंदे बि ख़ुशी मुंहिंजे शरीर में समाइजी वई हुई। कुझु घड़ियुनि लाइ किनारे जे ॿिए बक सॼो शहर लहर बणिजी वियो हो। सभा ॾांहुं ॾिठो हुयमि, संदसि नेणनि में ॿिलीअ जी अखियुनि जहिड़ी रोशनी फैलिजी वई हुई। संदसि भरियल चप गुल ते वेहंदड़ पोपट जे परनि जियां फड़की विया हुआ। ॿी लहर आई आहे, ॼण मुंहिंजो ब्रेन वॉश करे वई हुई। सभा साम्हूं हूंदे बि समुंड जे ॿिए पार नज़र आई हुयमि। शायदि मां बि हुन खे ईअं नज़र आयो हुयमि। सभा ॿाहूं फहिलाए मूं ॾांहुं नज़र विधी हुई। हुन जूं ॿाहूं मुंहिंजी चेल्हि में वेढ़िजी वियूं हुयूं, जीअं शिव जे झोड़े में नांग ई मुंहिंजा हथ सभा जे तराखड़े चहिरे में भरिजी विया हुआ। भायो हुयमि ॼण ॻणप खां ॿाहिरि ट्यूलिप जा गुल हथ जे बुक में समाइजी विया हुजनि ऐं गुलनि जी घणाईअ जे करे मुंहिंजो बुक वधीक वेकिरो थी वियो हुजे। झुकंदो ई हलियो वियो हुउसि। मुंहिंजा चप, मुंहिंजो समूरो वात कंहिं हल्के गरम ऐं मिठीअ शइ सां तर थी वियो हो। अलाए जे केतिरियूं लहरूं पेरनि जे तरियुनि मां वारी खिसकाए हलियूं वयूं हुयूं। धार थिया हुआसीं त चेल चहल भॻल हुआसीं। वारी खिसकी वञण करे पेर नंढड़नि खॾनि में खुतल हुआ। मूंखे यादि अचे थो, अहिड़ी हिकु डिघी ऐं गहरी किस मूं तोखे राति जे पोएं पहर में आर्ट्स फैकल्टीअ जे ॿाहिरें पार्क में कई हुई। उन राति तव्हां फाइनल वारनि खे फैकल्टीअ जे ऑडिटोरियम में फेयरवेल ॾिनी हुई। टेली स्टार ऐं संदसि ॿोलड़ियुनि खे ॾिसी तुंहिंजो मूड ख़राबु थी वियो हो। असां ॿाहिरि निकिरी आया हुआसीं। पार्क में पास कंदे तारनि खे ॾिसंदे चयो हुयमि, दिलि चाहे थी तोखे किस करियां। तो मुंहुं मथे करे अखियूं ॿूटे छॾियूं हुयूं। हवा जे थधे झूटे सां चंबेलीअ जी हुबकार सॼे शरीर में फैलिजी वई हुई ऐं पोइ समूरे आकाश ते चप चमकी पिया हुआ। खुलियल, अधु खुलियल, वसंदड़ ॿरंदड़ चप। टे ॾींहं शाम जो सभा मूंखे साॻी पुल जे कुंड वटि मिली वई हुई। हलणु लॻा हुआसीं। सभा चयो हो, मूंखे वठी हल। काॾे? पंहिंजे दोस्त जे फ्लैट ते। तूं मूंसां कंहिं पब्लिक प्लेस ते हुज या ख़ाली फ्लैट में, ॻाल्हि साॻी आहे। इहा मुंहिंजी ख़्वाहिश आहे। ओके। टैक्सी पकिड़े फ्लैट ते अची विया हुआसीं। चाबी मूं वटि हुई। इंटरलॉक में चाबी घुमाईंदे सोचियो हुयमि, जेकॾहिं सभा जी जाइ ते तूं हुजी हां त मुंहिंजी चाबी घुमाइण खां पोइ हैंडल ज़रूरु तूं घुमाई हां। असां अंदरि अची विया हुआसीं। सभा पर्स किताबनि जे ढेर ते उछले पाण पलंग ते अहिलजी पई हुई ऐं मां ॿिए पलंग ते। सॼो कमिरो लाड़काणे जे ज़ैतूननि जी ख़ुशबू सां वासियल हो, जेके मुंहिंजे दोस्त खे कोई ॻोठां अची ॾेई वियो हो। पलंग हेठां झुकी ज़ैतूननि जो टोकरो छिके ॿाहिरि कढियो हुयमि। हिकु ज़ैतून पाण खयो हुयमि ऐं ॿियो सभा ॾांहुं उछलायो हुयमि। सभा ज़ैतून में चक हणी उभरंदे पासे वारी भित मथां लॻल पोढ़े जी तस्वीर बंभी ॾाढ़ीअ में ॾिसंदे पुछो हो, हीउ केरु आहे? टॉलस्टॉय? टॉलस्टॉय जंहिंजो एना करीना लिखियलु आहे? हा, उहो ई। खन रखी चयो हुयमि, तोखे शायदि सुध न हुजे, पर इहा हक़ीक़त आहे त हिन शख़्स जी ज़ाल हिन सां ॾाढियूं अक़ूबतूं कंदी हुई, एॾियूं जो हीउ मोलाई औरतुनि खां हमेशह लाइ एलर्जिक थी वियो हो। हिकु ॾींहुं तुंहिंजी बि अहिड़ी हालति थींदी। मुंहिंजो ज़ैतून में चक अध में रहिजी वियो हो। टहिक निकिरी विया हुयमि। सभा चयो हो, पर न, तूं बची वेंदे, छो त मूंखे यकीन आहे संझा तोसां शादी बिल्कुलु न कंदी। तूं भले हुनखे मुंहिंजी जेलसी ई सम्झ। टहिकनि जी गोड़ में गुम थी वियो हुयमि। सभा ॿियो भेरो साॻिया जुमिला चया हुआ। मां ॿियो भेरो दिलि खोले खिलियो हुयमि ऐं मूंखे ॿियो भेरो औरत मथां जेलसीअ ते ॾाढी खिल आई हुई। जॾहिं टहिक हवाउनि में ग़ाइब थी विया हुआ त सभा जे हथ में हिकु चक जेतिरे ज़ैतून खे ॾिसंदे चयो हुयमि, तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं फ़क़ति इन लाइ थी करीं त जीअं समूरा ज़ैतून तूं खाई वञीं, मां रुॻो खिलंदो रहां। न, हीउ बि तूं खाई छॾ। हिन आख़िरी हिकु चक जेतिरो बचियल ज़ैतून मूं ॾांहुं उछलायो हो ऐं मुंहिंजे हथ वारो हिकु चक लॻल ज़ैतून ॾांहुं इशारो कंदे चयो हुयईं, इहो मूंखे ॾे। मूं ज़ैतून हुन ॾांहुं उछलायो हो, जंहिंखे हुन ॿिन्हिनि हथनि में झपे वरितो हो। असां ॿई चुपचाप ज़ैतून खाइण लॻा हुआसीं, बिल्कुलु ईअं
जीअं ॿेर जे टारिन ते नोरियड़ा ॿिन्ही हथनि में ॿेर पकिड़े कतरण लॻनि। सबा ज़ैतून खाई चयो हो, ॿुध, चओ, सिगरेट पीअंदे? वरितियूं अथई छा? न, स्टेप फादर जूं राति चोरायूं हुयमि। हुन सिगरेट पर्स मां कढंदे ॿई पंहिंजे चपनि में भिकोड़े जलायूं हुयूं ऐं हथु वधाए चयो हुयईं, अचे वठि। मूं हथु वधाए खां सिगरेट वरिती हुई। सूटे हणण सां महसूसु थियो हुयुमि ॼण सबा जी लिपस्टिक जी ख़ुशबू दुंहें सां गॾु अंदर में समाइजी वई हुजे। सबा बि 3 गहरा सूटा हणण खां पोइ चयो हो, काल्ह सॼी राति मां ख़्वाब में समुंड वारो मंज़र ॾिसंदी रही हुयसि। सुबुह जो मूंखे महसूसु थियो हो ॼण सॼी राति मां पंहिंजे बिस्तरे ते न पर समुंड जे किनारे गुज़ारी हुजे। ख़्वाब कॾहिं बि साबियान न थींदड़ ख़्वाहिशुनि जा धुंधला अक्स हूंदा आहिनि, मिस सबा हमीद। धुंधला अक्स? धुंधला? अड़े हा, सुबुह जॾहिं वेंतसि पिए त मुंहिंजो ध्यानु तुंहिंजे कालो खे ॿुधाए लतीफ़े ॾांहुं हलियो वियो। मूंखे बाथरूम में ॾाढी खिल आई हुई, पर मम्मीअ जे भउ खां खिल खे घुटे छॾियो हुयुमि ऐं मां चाहींदे बि पंहिंजे उन हिसे खे न साबुण मले सघी हुयसि न टुवाल सां महिटे सघी आहियां। ॾिसंदे? सबा क्यारीअ वटां हुक खोले खाॿो हथु पुठियां वराए ज़िप खे हेठि खिसकाए छॾियो हो। हे ॾिस, पर थोरो धुंधलो थी वियो आहे। ॾिस आहे न। सबा जे चपनि ते सोभ जी हल्की मुर्क ऐं नेणनि में नीरी रोशनी पटिजी वई हुई। नीरी रोशनी जेका सबा जे नेणनि मां निकिरी कमरे में फहिलजण लॻी हुई, सॼो कमरो हल्को नीरो थींदो वियो हो। चयो हुयईं, हा वठि, ही छलो तूं पाए छॾ। ॾिसणी आङुर मां छलो लाहे मूं ॾांहुं वधायो हुयईं। मूंखे अहिड़ियुनि शयुनि सां का बि दिलचस्पी नाहे। हा, मूंखे ख़बर आहे, पर हिन खे तूं पाए छॾ। छा कंदसि पाए? मूंखे ख़ुशी थींदी। हथु ॾे, प्लीज़। हथु वधाए छॾियो हुयमि। सबा मुंहिंजनि मुख़्तलिफ़ आङुरियुनि में छलो लाहिण ऐं पाइण लॻी हुई। आस्ते आस्ते नीरो धुंध वधीक गहरो थी वियो हो। न ॼाण कहिड़े पल सबा छले सां गॾु पंहिंजूं समूरियूं आङुरियूं मुंहिंजनि आङुरियुनि जे पूरनि में पिही छॾियूं हुयूं। महसूसु थियो हुयुमि ॼण समुंड जे तह ॾांहुं वञणु लॻो हुअसि। सभई आवाज़ समुंड जी सतह ते रहिजी विया हुआ। सॼो कमरो नीरुनि लहरुनि सां भरिजी वियो हो, जिन में सबा होरियां तरंदे मूं ताईं पहुची वई हुई। बिल्कुलु ईअं जीअं समुंड जे अंदरि माण्हू पंहिंजे वजूद जे ॻोराण विञाए वेहे ऐं उॾामण लॻे लहरुनि जी बाहि ते। सबा जा रेशमी वार नीरियुनि लहरुनि ते स्लो मोशन में हेॾां होॾां थींदा मुंहिंजे चहिरे जे चोॾस में फहिलिजी विया हुआ। समुंड जी ऊन्हाईअ में किरण लॻो हुयमि ऐं मुंहिंजा हथ बदहवासीअ में सबा जे लसी पुठीअ ते रहड़ियूं पाइण लॻा हुआ, जीअं मथां तां हेठि किरंदड़ शख़्स जा हथ पहाड़ जे उभे सिधे सवाटे हिसे में हेठाईअ ॾांहुं किरण खां बचण लाइ हिफ़ाज़ती हंध ॻोल्हींदा आहिनि। पंहिंजे साॼीअ छातीअ मां शदीद तकलीफ़ जो अहसासु थियो हुयुमि। पूरी सघह हथनि में मेड़े सबा खे पाण खां धार करे छॾियो हुयुमि। सबा ॿिए पलंग ते किरी ॿिन्हिनि हथनि जूं आङुरियूं नरम वारनि में पिही ॿुॾल साहनि सां टहिकनि में पइजी वई हुई। भायो हुयमि ॼण समुंड जे तह ॾांहुं वेंदे उमालक समुंड जी सतह ते पहुची वियो हुअसि। नीरो धुंध घुमाटी खाई गैलरीअ ॾांहुं खुलंदड़ दरीअ जे सीरुनि मां ग़ाइबु थी वियो हो ऐं शहर जो समूरो गोड़ गैलरीअ जो दरवाज़ो पार करे कमरे में फहिलिजी वियो हो। ड्रिघा साह खणणु लॻो हुअसि। वात खोले पूरी सघह सां साहनि ते क़ाबू पाए सबा ॾांहुं ॾिठो हुयमि, जेका मूं ॾांहुं ॾिसी मुरकी रही हुई। साॼी छातीअ में पवसराण वधी वई हुई। कंध झुकाए ॾिठो हुयमि, सबा जे ॾंदनि जी छाप टहिक ॾेई रही हुई। हूअ पर्स मां हींअर बुर्श कढी वारनि में ॾियणु लॻी हुई, पोइ नंढड़ो आईनो कढी खाॿे हथ में झले साॼे हथ सां चपनि मथां लिपस्टिक तिरकाइण लॻी हुई। 3 वॻी हुई। दरवाज़े ॾांहुं वेंदे सबा ॾांहुं ॾिठो हुयमि। सबा जा हथ तकड़ि में पुठीअ ॾांहुं वधी विया हुआ। आवाज़ु थियो हो, ज़िप, ऐं संदसि हथु क्यारीअ वटि अची बीही रहियो हो। मुंहिंजो कहाणीकार दोस्त अंदरि अची वियो हो। मूं सबा ॾांहुं इशारो करे चयो हो, सबा हमीद फ़ख़्री। सबा जे चपनि ते मुर्क जी हल्की क्रीम जरकी पई हुई। सबा, ही मुंहिंजो दोस्त कहाणीकार आहे। 10 सालनि खां कराचीअ में रहंदो पियो अचे, पर हिन में कराचीअ जे माण्हुनि जी का बि ख़ासियत पैदा थी न सघी आहे। बिल्कुलु ईअं जीअं अॼु ताईं संदसि बिस्तरे में हिकु बि मुंघणु पैदा न थी सघियो आहे। ही मूंखे हिन फ्लैट में रहंदे बि दादू कैनाल जे कप ते लॻल संहिंजीअ जे घाटे वण जहिड़ो लॻंदो आहे।
मुंहिंजे दोस्त जे चहिरे ते चपनि खां वधीक नेण मुरकण लॻा हुआ। अहिड़ो अहसासु शायदि हुनखे बि थियो हो ऐं हू टहिक ॾेई मूंसां गॾु पलंग ते वेही रहियो हो। खा ज़ैतून कढी सबा खे ॾींदे चयो हुयईं, फ़िलहालु हिन खां वधीक मां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे थो सघां। सबा ज़ैतून में हल्को चक हयो हो। हुन मूं ॾांहुं इशारो करे पुछियो हुअसि, हिन में कहिड़ी ख़ासि ॻाल्हि आहे जो तव्हां हिन सां गॾु हेसि ताईं हलियूं आयूं आहियो? सबा मुंहिंजे नेणनि में नेण अड़ाए चयो हो, हिन जे नेणनि वांगुरु हिन जूं ॻाल्हियूं बि ख़ूबसूरत आहिनि। हिन जी ॻाल्हियुनि वांगुरु हिन जो अंदाज़ बि ख़ूबसूरत आहे। खन रखी सबा पुछियोसि, हिन में तव्हांखे का ख़ासि खामी नज़र आई आहे छा? जी न। सबा जे ओचिते सवाल ते मुंहिंजो दोस्त कुझु परेशान थी वियो हो। सबा चयो हो, देरि थी वई आहे ऐं असां उथी बीठा हुआसीं। बसि कराचीअ जे टूल प्लाज़ा पार करे रेड इंडीज़ जी कमान मां पूरी सघ सां छिके छॾे ॾिनल तीर जीअं हवाउनि में उॾामण लॻी हुई। खुलियल दरीअ मां हवाऊं अंदरि धुकी आयूं हुयूं। सबा जा रेशमी वार मुंहिंजे मुंहं ते थधिड़ा कढण लॻा हुआ। सबा पर्स खोले लिफ़ाफ़ो कढंदे चयो हो, नेज़ा खाईंदे? मां जॾहिं बि वापसि वेंदी आहियां मम्मी मूंखे नेज़ा वठी ॾींदी आहे त जीअं मुंहिंजो सफ़रु मसरूफ़ गुज़रे। हुन हल्को गुलाबी रुमाल पंहिंजे हंज में पिखेड़े समूरा नेज़ा मथां पलटे छॾिया हुआ। पोइ रुमाल खे हथनि में महिटण लॻी हुई। महिटे रुमाल खोले छॾियो हुयईं। नेज़नि जो समूरो नासी तह रुमाल खे चिहिटी पियो हो। नेज़ो आङुर ऐं आंगूठे में झले मथियों खोपो नह सां लाहिण लॻो हुअसि। सबा पहिरीं मुंहिंजे आङुरियुनि में टिंडड़ नेज़े खे पोइ मूंखे ॾिसी मुरकी पई हुई। मुरकंदे चयो हुयईं, ईअं न, हीअं खाउ, वधीक आसानीअ ऐं मज़े सां खाईंदे। सबा नेज़ो आंगूठे ऐं आङुर जे सहारे झले संदसि अधु हिसो ॾंदनि विच में ॾेई हल्की ॼिभ ॾिनी हुई त नेज़े जो अधु खोपो हिन जे ॻाढ़नि चपनि जे अंदरि जरकंदड़ ॾंदनि विचनि में रहिजी वियो हो, जंहिंखे हुन ॿिए हथ सां कढी आङुर ऐं आंगूठे जे मथां ज़ाहिर थी पियल ॻिभ खे ॾंदनि सां खणी वरितो हो। मूं मुरकी ॿियो नेज़ो ॾंदनि में रखियो हो त सबा चर्चे ऐं टोक जे गॾियल सॼियल लहजे में चयो हो, संझा सां रही तूं माण्हुनि वारियूं आदतूं विसारे छॾियूं आहिनि। मूं ॾंदनि में झलियल नेज़ो खुलियल दरीअ मां ॿाहिरि उछले छॾियो हो। तोखे एॾी वॾे जुमिले ॻाल्हाइण जो हक़ कंहिं बख़्शियो आहे सबा? मुंहिंजे लफ़्ज़नि जी सर्द हवाउनि सबा जे चहिरे ऐं हथनि ते ॼण पारो केरे विधो हो। हूअ विसाणल नेणनि सां मूं ॾांहुं तकण लॻी हुई। मां संझा लाइ हिकु बि खोटो अखर ॿुधण खे पंहिंजो, संझा जो ऐं पाण तुंहिंजो अपमान सम्झंदुसि, छो त संझा मुंहिंजे विञाइजी वियल सपननि जी साबियान आहे ऐं तूं इन करे सुठी आहीं, बेइंतिहा इज़त लाइक़, जो तुंहिंजे लधल सपननि जी साबियान विञाइजी वई आहे। इन हूंदे बि तूं भरियल मेड़ में पंहिंजी समूरियुनि पीड़ाउनि खे लिकाए भरपूर टहिक ॾियण जे फ़न खां वाक़िफ़ु आहीं? सबा होरियां होरियां नेण खणी मुंहिंजे सर्द चहिरे तां निगाहूं हटाए केतिरी देरि खां हिकु हंधि पयल हथ ॾांहुं ॾिठो हो। पहिरियां हिकु आङुर चोरी हुयईं, पहिरियां कुझु पोइ कुझु वधीक। हुन हंज में हिक ॿिए मथां रखियल हथनि जी समूरियुनि आङुरियुनि खे चोरणु शुरू कयो हो ऐं हथु खणी दरीअ जो सॼो शीशो खोले छॾियो हुयईं। हवा तव्हां जे ॾोह में छॾाए भॼंदड़ ॾोहीअ पुठियां कंहिं मछरियल हुजूम जियान अंदरि धोके हर तरफ़ फहिलिजी वई हुई। सबा खुलियल दरीअ मां पुठ ॾांहुं ड्रोड़ंदड़ बेअंत फहिलियल मैदान जे आख़िर में नज़र ईंदड़ सुरमाई धुंद में वेढ़ियल पहाड़ी सिलसिले ॾांहुं तकण लॻी हुई। संझा, अॼु ताईं तो मथां जेके इल्ज़ामनि जा फाहा उछलाया आहिनि, तिन जो पछताउ अथमि ऐं उन जे पछताउ जी भोगना खे घटाइण लाइ आउं संझा सां वेसाघाती करे तोसां हलियो आयो आयुसि, रुगो तुंहिंजे हुअण जे अहसास खे जेरे रखण लाइ। ऐं अॼु मां जेकॾहिं तो आॾो पंहिंजे अंदर जे समूरियुनि सचाइनि समेत एतिराफ़ करे बि छॾियां त मुंहिंजे अंदर में तोसां ऐं तुंहिंजे जिस्म सां मुहबत करण जो जज़्बो पंहिंजी समूरी सघ सां जागी पियो आहे, तॾहिं बि को फ़र्क़ु न पवंदो, छो त को बि माण्हू हिकु ई वक़्तु हिक खां वधीक सचे ऐं शदीद मुहबत करे नथो सघे। हिकु ई महल केतिरा लुड़क सबा जे नेणनि जे पुछड़ियुनि मां छॾाइजी हवाउनि में फेरियूं पाए मुंहिंजे गलनि, चपनि ऐं नक ते पितकड़नि ॿारनि जे नरम गरम हथनि जियान चिहिटी पिया हुआ। सबा हुन सुरमाई धुंद में वेढ़ियल पहाड़ी सिलसिले ॾांहुं घूरींदे विञायल लहजे में भुणकियो हो। तोखे सदाईं ख़ुशि ॾिसणु चाहियो हुयमि,
पर तुंहिंजनि ॾुखनि में वाधारो आणण खां सवाइ तोखे कुझु बि ॾेई न सघियुमि। मूंखे नाकामीअ जो अहसासु हमेशह रहंदो, हमेशह खां ईअं थींदो आयो आहे। हा सबा, जाग ऐं निंड जे विच में लधल सपननि जी का बि हक़ीक़त न हूंदी आहे। ॿीहर केतिरा लुड़का हवाउनि ते उॾामंदा, मुंहिंजे निरड़ ऐं लोंदड़ीअ वटि नंढड़नि हथनि जा चंबड़ी पिया हुआ। सबा, दरी बंदि करे छॾ, तुंहिंजा लुड़का मुंहिंजे अंदर में वढी विझी रहिया आहिनि। सबा हिकदमि मुंहुं वराए मुंहिंजनि नेणनि में नेण खुपाए चयो हो, तूं छा थो सम्झी? मां हर ॻाल्हि ते ॿारनि वांगुरु रोअण वारनि मां आहियां। हीअ त हवा जे दॿाउ ते ज़ोरीअ निकिरी पयल पाणी आहे। सबा जो आवाज़ु वहिजी वियो हो। हुन पंहिंजूं ॿाहूं दरीअ जे कार्निस मथां खुपाए तंहिं मथां कंधु ढरकाए छॾियो हो। मूंखे ख़बर आहे, तूं ॾाढी बहादुर आहीं, तॾहिं त तुंहिंजी ॻाल्हि जो मान रखंदे तोसां आख़िरी भेरो मिलणु आयो हुअसि। अॼु खां पोइ मूंसां न मिलंदे? न। सबा झटके सां दरी बंदि करे छॾी हुई ऐं सभई हवाऊं रड़ियूं कंदियूं पट ॾांहुं रहिजी वियूं हुयूं। अॼु खां पोइ मुंहिंजा पेर उन्हनि समूरियुनि हेठाहीं ॾांहुं खॼंदा, हिन खां अॻु जिन लाइ मुंहिंजे ज़हन में रुॻो तसवुरु ईंदो हो। पोइ रोज़ु नए छोकिरे सां ॾिसंदो हुअसि। अकेलो मां न, तो बि ॾिठो हो। सबा मूंखे ॾिसी उन्हनि छोकिरनि सां ॻाल्हाईंदे वॾा टहिक ॾियणु लॻंदी हुई। हुन जा टहिक जेके कॾहिं मूं लाइ अछा कबूतर हूंदा हुआ, पोइ टांडा बणिजी पिया हुआ। पर मूं हुनखे कॾहिं बि न रोकियो हो। सुध हुयमि, सबा एॾी आसानीअ सां हर कंहिं आॾो विछाइजण वारी न हुई। पोइ भलाए जे छो? हुनखे ॿियनि सां ॾिसी ॾुख जी उबत कुंडड़ीअ मुंहिंजे गले में उभरी पवंदी हुई, जंहिंजो अज़ाब सॼे जिस्म में परटिजी वेंदो हो। इहो ॾिसण खां पोइ तूं पुरसुकून थी वई हुईं। सबा सां रोज़ु नए छोकिरे खे ॾिसी तुंहिंजनि शफ़क़ रंग चपनि ते मुर्क कुंजनि जी कतार ॾुड़णु लॻंदी हुई ऐं तुंहिंजा नेण मूंखे चवणु लॻंदा हुआ, ॾिठुई, इहा अथई मिस सबा हमीद, जंहिंखे तूं पवित्र सम्झंदो हुएं। हीउ छलो कंहिं ॾिनो अथई? मुंहिंजी आङुर में पातल सबा जे छले ॾांहुं शक जी निगाह सां ॾिसंदे चयो हुई।